बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन व सल्लल्लाहु अला मुहम्मदिन व आलिहि तय्यबीन अत्ताहिरीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तआला फ़ी किताबिल मजीद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इज़ा सअलका अन्नी इबादी व इन्नी क़रीब। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मौज़ूअ सुख़न अॼु असांजो मुनाजात अमीरुल मोमिनीन, जंहिंखे मुनाजात शाबानिया जे नाले सां सुञातो वञे थो। इन मुनाजात खे इब्न खालवे हज़रत अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब सां रिवायत कयो आहे। उसूल हदीस में अगर ॾिसिजे त रिवायत मुरसला आहे, लेकिन अगर इन मुनाजात के पढ़िजे तो उलमा ऐं उरफा फरमाइनि था त बईद आहे जो मासूम खां सवाइ ॿियो को शख़्स अहिड़ी मुनाजात चई सघे ऐं अहिड़े नमूने ख़ुदा सां मुखातिब थी सघे। यानी इन जा कलमात ॿुधाइनि था इन मुनाजात जा त इहा मासूम जी मुनाजात आहे, मासूम जा कलमात, अगरचे रिवायत मुरसला आहे जेका उसूल हदीस में क़ाबिल एतमाद न आहे। उनखां पोइ सभ खां पहिरीं अॼु असां कोशिशि कंदासीं इन मुनाजात शाबानिया जे तारुफ़ जे हवाले कंदासीं ऐं मौक़ो मिलियो त कुझु कलिमात बि ज़िक्र करे कोशिशि कंदासीं उनजी तफ़सीर ऐं तोज़ीह जी। अगरचे इन जे लाइ हिकु बुलंद ऐं बाला आरिफ़ उरफ़ा शख़्सियतनि जी ज़रूरत आहे जेका इनजी करे सघनि इन जी तफ़सीर ऐं तोज़ीह, लेकिन असां पंहिंजी कम इल्मी जे बावजूदि कोशिशि कंदासीं कुझु हासिलु करे सघूं इन मुनाजात शाबानिया मां। सभ खां पहिरीं जेको इन हवाले सां अर्ज़ु करिणो आहे त मुनाजात ऐं दुआ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। इन खां पहिरियों चइजो इहो ॿुधाए छॾिजे अगरि उनवान ऐं एड्रेस अगरि के ॾिसणु चाहे मुनाजात शाबानिया जो, त मुनाजात शाबानिया के दुआ जे मुख़्तलिफ़ किताबनि में ज़िक्र कयो। अगरि तव्हां आम जेको हर घर में मौजूदु आहे मफ़ातिहुल जनान, मफ़ातिहुल जनान खे अगरि तव्हां खोलींदो माह शाबान जे आमाल में वञो, माह शाबान जा ॿिनि क़िस्मनि जा आमाल शेख अब्बास कुमी ज़िक्र कया, मुश्तरिका आमाल ऐं उनखां पोइ मख़सूस आमाल। मुश्तरिका उहे आहिनि जेके हर ॾींहुं शाबान जे हर ॾींहुं हर रोज़ में करण जा आमाल, उहे दुआऊं पढ़ो, उहे नमाज़, उहे जेके आमाल आहिनि। तालिब सां थी आहे अली बिन अबी तालिब इहे इन कलिमात जे ज़रिए पंहिंजे महबूद हक़ीक़ी सां मुखातिब थिया आहिनि, लेकिन इमाम ख़ुमैनी जे बक़ौल तमामु घटि अहिड़ियूं मुनाजात आहिनि या अहिड़ियूं दुआऊं जिन्हनि खे सभिनी आइमा पढ़ियो आहे ऐं पंहिंजे पैरोकारनि खे ताक़ीद कई इन जी तिलावत कयो या मुनाजात पढ़ो। उन्हनि मां ही मुनाजात शाबानिया आहे। इमाम फरमाइनि था इमाम ख़ुमैनी तमामु घटि अहिड़ियूं मुनाजात मिलनि थियूं, वरना ख़ासि मुनाजात 15 मुनाजात आहिनि इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जो, या हे दुआ आहे इमाम सज्जाद अलैहिस्सलाम जी, हे दुआ अरफ़ा आहे इमाम हुसैन अलैहिस्सलाम। दक़ीक़ फ़र्क़ु असां करे सघूं था त मुनाजात ऐं दुआ में कहिड़ो फ़र्क़ु आहे। दुआ उन खे चइबो आहे जॾहिं हिकु अदना शख़्स हिकु आला ज़ात खां मुखातिब थिए थो, हिकु ऐन फ़क़्र जेको कुझु बि पाण वटि नथो रखे, जेको हर वक़्तु ज़रूरतमंद आहे, उहो हिकु बेनियाज़ ज़ात खां ग़नी ज़ात खां तलब करे थो, इन खे चवंदा आहिनि दुआ। दर्जे में अदना जेको आहे उहो आला खां अगरि का शइ तलब करे थो,
जी निवड़त सां अदब ऐं एतराब सां मुखातिब थिए थो जीअं उन वांगुरु या हिकु ग़ुलाम आहे अब्द आहे पंहिंजे मौला ऐं आका खां मुखातिब थिए थो नियाज़ निवड़त सां इन खे दुआ चवंदा आहिनि। लेकिन मुनाजात ऐं दुआ में थोरो फ़र्क़ु आहे। मुनाजात छा आहे? मुनाजात में हिकु मुहिब आहे जेको पंहिंजे महबूब सां गुफ़्तगू करे रहियो आहे, हिकु आशिक़ आहे जेको पंहिंजे माशूक सां गुफ़्तगू करे रहियो आहे। बिल्कुलु ईअं जीअं हिकु ॿारु आहे उहो कीअं पंहिंजी माउ सां गुफ़्तगू कंदो आहे, का ज़रूरत हूंदी अथसि, का हाजत हूंदी अथसि।